खानापुरी आहे ऐं मेडिकल जूं जेके टीमियूं जोड़ियूं अथव बसि इहे तव्हां कागज़नि में वञी ॾिसंदव त करोड़े रुपया हिननि जा मेडिकल ते ख़र्च थी चुका हूंदा, पर फ़ाइदो कंहिंखे बि कोन थियो आहे। हाणे बाबा तव्हां उन्हनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ो उपायोगा जेको आहे को इंतिज़ामात कयो, जो तव्हां उन्हनि खे मच्छरदानियूं ॾियो, उन्हनि खे सुठे नमूने सां खेमा ॾियो, उन्हनि में सहूलियतूं ॾियो, पीअण जे लाइ पाणी कोन्हे, खाइण लाइ उन्हनि खे मानी कोन्हे, सुम्हण लाइ उहे बेआराम, इहे माण्हू बीमार थींदा आहिनि, बीमारियूं वधंदियूं, मुतासिर थींदा ऐं इलाही सारी तकलीफ़ुनि में आहिनि। पर हीअ असां वाज़े तौर ते चऊं था पिया इहे इंतिज़ामिया जी नाअहली आहे, इहा उन्हनि जी बेहयाई आहे, इहा उन्हनि जी बदमाशी चओ, जेको लफ़्ज़ तव्हांखे सूंहे थो तव्हां उनखे चओ, हिननि जी उहा जेको आहे नाअहली जे सबबु ई माण्हू बेहारो मददगार आहिनि ऐं ॾींहों ॾींहुं इहे बीमारियूं वधनि थियूं, फोतियूं थियनि थियूं, माण्हू मरनि था। पर अलाए छो असां चऊं था त माण्हुनि में अलाए कॾहिं सुजाॻी ईंदी जो हू पंहिंजे पाण तहत मदद तहत हिनमहिल वेठा आहिनि, पर इंतिज़ामिया हुननि जे लाइ कुझु बि न करे सघी आहे। असां मुतालबो था कयूं अलाए इख़्तियारनि खां त इन्हनि माण्हुनि ते तवजो ॾिनो वञे, जे तवजो न ॾींदो त इन्हनि माण्हुनि में अहसासु महरूमी पैदा थींदी, अमन अमान जी सूरत हाल ख़राबु थींदी ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु बग़ावतूं थींदियूं। इहे माण्हू तव्हांजे किचन ताईं पहुचंदा, इहे माण्हू तव्हांखे पंहिंजे दफ़्तरनि में, ऑफिसनि में, घरनि में बि वेहणो चाहिए। नाज़रीन, असांजे अॼु जे प्रोग्राम जी अहम शख़्सियत हुया जमियत उलमा इस्लाम जेको आहे कमर शहदादपुर ज़िले जे तालुके जा अमीर आहिनि हाफ़िज़ उज़र गुल जागरानी साहिब, जेको आहे त मैसेज बि डिलीवर कयो आहे ऐं वाज़े जेको आहे त चैनल सां मुखातिब थींदे चयो आहे त हिन वक़्तु जेके बोर्ड जा जेके बरसाति जा मुतासिरीन आहिनि ऐं दवा उन्हनि खे कोन पई मिले ऐं हिन वक़्तु बुख बदाली जो शिकार आहिनि, पर इंतिज़ामिया जे लाइ का बि शइ साम्हूं नज़र न पई अचे त इंतिज़ामिया किथे आहे ऐं चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि मां सम्झां थो त उन्हनि जो को बि किरदारु कोन रहियो आहे। हिन वक़्तु कमर शहदादपुर ज़िले जी नाज़रीन सां ॿुधाईंदा रहूं तमामु नाज़ुक सूरत हाल आहे, फ़सुलु बिल्कुलु तबाह आहिनि, 95% जॻहूं तबाह आहिनि ऐं ॾिसूं पिया हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे बीमारी जेका वबाई बीमारियूं आहिनि, बरसाति जे करे हुन मुंहुं कढियो आहे। हिन वक़्तु शहरी ऐं तमामु ॻोठनि जे अंदरि जेको आहे त तमामु जेको आहे त बीमारी जे करे काफ़ी माण्हू जेके आहिनि वीचारा पंहिंजी ज़िंदगी दावा ते लॻाए रहिया आहिनि। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जी अॼु अहम शख़्सियत हुया जमियत उलमा इस्लाम मौलाना फज़ल रहमान जा अमीर आहिनि, तालुके जा अमीर आहिनि ऐं अहम शख़्सियत आहिनि ज़िला कमिश्नर जे हाफ़िज़ उज़र जागीर साहिब जो असां तव्हांजे ॻाल्हियूं शेयर कयूं आहिनि। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन मुश्ताक मुंगेरी सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।